तू साहिबजादो सुपरी आन सोरो नौकर बेहद करया बंदगी हथ बधी हाजिर की न छड़ी दुस्कड़े दोस्त अहां जो दर ओ मुता मेहर नजर अल्लाह पिरी मलाह जो पंहिंजी रफीक खेड़ साहब जो कलाम पेश खिदमत है ये आखिरी कलाम हूंदो शकील टाटड़ी जो पढ़ी लाडो पढ़ंदा से वो असा समझो खुदा जिया वो खुदाई बसे अता थी वही हो कई बुरकी निगाहों वही जमाने में भवा थी वही हो कई बुरकी निगाहों वही जमाने में भवा थी वही असा समझो समझो खुदा जिया खुदाई बसे अता थी वही हो कई मुर्गी निगाहों वही जमाने में भवा थी वही हो कई मुर्गी निगाहों वही जमाने में असा जो को हुयो मुल्को न काथे भी ओ जमाने में असा जो को हुयो मुल्को न काथे भी खरीदे तो छजो मुके खरीदे तो छजो मुके असा जी भी बहाती वही हो कई मुर्गी निगाहों वही जमाने में वही हो कई मुर्गी निगाहों वही वो करे पंहिंजो असां खे तू पंहिंजी भर में जो बेहारो करे पंहिंजो असां खे तू पंहिंजी भर में जो बेहारो ज़माने में असांजी भी जमाने में असांजी भी हाणे सोना सना थी वई हो कई मुर्गी निगाहों वई ज़माने में भवा थी वई हो कई मुर्गी निगाहों वई जो मुल वधायो तो हुयासी बेबुनियाद पर असां जो मुल वधायो तो थिया सदको सुना साईं थिया सदको सुना साईं वॾी तुंहिंजी सखा थी वई हो कई मुर्गी निगाहों वई ज़माने में भवा थी वई हो कई मुर्गी निगाहों वई ओ कया महबूब खुशियूं कहिड़ा असां बि वियासीं अॻे जी अॼो कया महबूब खुशियूं कहिड़ा असां बि वियासीं अॻे जी अॼु न त हिते के काननि जा
जुदाई बस अता थी वई ओ कई मुर्की निगाहों में ज़माने